पर ड्याम शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी सेवा शहर जे मेले ग्राउंड में राइजिंग सन वेलफेयर ऑर्गेनाइजर जिला ड्याम शोरो 87 जे तरफ़ां कुछ ॾींहं खां वठी क्रिकेट टूर्नामेंट शुरू कई हुई, जंहिंजो इफ्तिताह सैयद आसिफ अली शाह सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी जिला ड्याम शोरो जिन करण फरमायो हो। हिन टूर्नामेंट में सेवण ऐं दादो जे मुख़्तलिफ़ टीमुनि हिस्सो वरितो। हिन टूर्नामेंट जी अॼु फाइनल मैच खेॾी वई, जॾहिं त हिन क्रिकेट टूर्नामेंट जे फाइनल मैच में सेवण शहर जे मोज़िज़ीन ऐं शहरीन वॾे अंग में शिरकत कई। हिन क्रिकेट टूर्नामेंट जो महिमान ख़ासि सिंध जो लेखक अदीब सेवण ॼाओ चाचा मोहम्मद खान अबड़ो जिन हुआ। महिमान ख़ासि जो हिन फाइनल मैच में पहुचण ते राइजिंग सन वेलफेयर ऑर्गेनाइजर जिला ड्याम शोरो 87 जे अॻवाननि संदन शानदार आदरबा करे संदन मथां गुलनि जी वर्खा पिण कई। वेलकम इरफान टू शाचला हाफिज सवा महर पालेटा जो काशन इस्ता में लॻो आहे। इन इस्ता सां स्कोर में दीदा स्कोर गुज़ो 40 ओवर जो उड़ासा 3 विकेट इनिंग जो 6 ओवर जारी टारगेट आहे 155।